अस्सलाम वालेकुम नाजरीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सायरा सुमरो आवाया प्रिया गुल। सब खबरी का नजर हेडलाइन ते। ईरान पाकिस्तान जरिए अमरीका सां पैगामन बाबत ॾे वठ जी तस्दीक करे छॾी। ईरान जे परॾी वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त हाणे जेके बि ॻाल्हियूं थींदियूं मुकमल जंग बंदी लाइ थींदियूं। पाकिस्तान जरिए अमरीका सां पैगामन जो सिलसिलो जारी आहे। ईरानी परॾी वज़ारत जे तर्जुमान पंहिंजे बयान में चयो त जंग बंदी जे पहिरें मरहले बाद केतिरा ई पैगाम उमाड़िया विया आहिनि। पाकिस्तान में ॻाल्हियुनि दौरान मुकमल जंग बंदी, पाबंदियूं हटाइण ऐं जंग में थींदड़ नुक़सान जे अज़ाले ते ॻाल्हि ॿोल शामिल हुई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान सां जंग ख़त्म थियण जे वेझो आहे। तेहरान कंहिं बि तरह मुआहिदो करणु चाहे थो। जेकॾहिं मुदाख़लत न करिया हा त हिन वक़्त ताईं ईरान वटि एटमी हथियार हुजनि हा। ईरान खे एटमी हथियार रखण जी इजाज़त न ॾींदासीं। टीवी चैनलनि के इंटरव्यू में अमरीकी सदर चयो त जंग बंदी में वाद बाबति न पियो सोचां, उन जी ज़रूरत न आहे। ईंदड़ 2 ॾींहं इंतहाई अहम ऐं गैर मामूली हूंदा। ईरान जंग जी पुॼाणी कंहिं बि सूरत में थी सघे थी। ईरान जे सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त ईरान जंग नथो चाहे। ॻाल्हियुनि लाइ हमेशह तयार आहियूं। दुश्मन जी मर्ज़ी मरण या सरेंडर ते मजबूर करण हर कोशिश नाकाम थींदी। पासदाराने इनक़लाब चयो आहे त ईरानी बहरी जहाज़नि जी नाकाबंदी जारी रही त नार वारनि मुल्कनि ऐं बहरिया उमा में दरामदात ऐं बरामदात जी इजाज़त न ॾींदासीं। अमरीका जे नायब सदर जेडी वेंस चयो आहे त सदर ट्रम्प ईरान सां आरज़ी न पर जामे डील चाहे थो। ॻाल्हियूं जारी आहिनि। ईरान बि मुआहिदो चाहे थो। अमरीका ईरान विच में बेतमादी हिकु राति में ख़त्म नथी थी सघे। हिकु तक़रीब में सवालनि जा जवाब ॾींदे जेडी वेंस चयो त मुआहिदो अहिड़ो थिए जो ईरान एटमी हथियार हासिल न करे सघे ऐं ईरानी अवाम आलमी मईशत जो हिसो बणिजी सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि FBR जे मापत हफ़्तेवार जाइज़ा इजलास में ओवर इनवाइसिंग बाबति कमेटी जी रिपोर्ट पेश कई वई। वज़ीर आज़म तरफ़ां फाइनेंशियल मॉनिटरिंग यूनिट खे फ़ाल इदारो बणाइण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त 2017 खां 2022 में ओवर इनवाइसिंग जो मकरू धंधो हलंदड़ रहियो, पर लॻापियल इदारा फर्ज़नि जी अदायगी सां उन ते ग़ालिब रहिया। इन धंधे में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई तेज़ कई वञे। इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त टैक्स जो पैसो क़ौम जी अमानत आहे ऐं उन जी हिफ़ाज़त असांजो फ़र्ज़ आहे। मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ जामे हिकमत अमली जोड़ी वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो। नायब वज़ीर आज़म इसाक डार ऐं इत्तलात वारो वज़ीर अता तारड़ बि वज़ीर आज़म सां गॾु वफ़द में शामिल। शहबाज शरीफ़ अॼु सऊदी अरब अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। ॿ लाॻापनि ते ख़्यालनि जी ॾे वठ ऐं इस्लामाबाद ॻाल्हियुनि बाबति मुशावरत कई वेंदी। परॾे खाते जे तर्जुमान चवण आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़तर ऐं तुर्किया जा दौरा बि कंदो। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त सऊदी अरब खां $3 अरब ईंदड़ हफ़्ते पाकिस्तान खे मिली वेंदा। सऊदी अरब जे नाणे वारे वज़ीर सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी आहे। वॉशिंगटन में पाकिस्तानी सिफ़ारतखाने में मीडिया सां ॻाल्हाईंदे मोहम्मद औरंगज़ेब चयो त पाकिस्तान गुज़िरियल हफ़्ते $1.4 बिलियन जी अदायगी कई आहे। समूरियूं अदायगियूं वक़्त ते कंदासीं। वॾे वज़ीर सैयद बुराद अली शाह सां वफ़ाक़ी गरू वज़ीर मोहसिन नक़वी जी मुलाक़ात। सिंध समेत मुल्क जी अमन अमान सूरत-ए-हाल ऐं खिते में जारी छिकताण ते ॻाल्हि ॿोल। मोहसिन नक़वी चयो आहे त मुल्क में अमन अमान बरक़रार रखण लाइ क़दम खंया पिया वञनि। वॾे वज़ीर बुराद अली शाह चयो आहे त खिते जी मौजूदा सूरत-ए-हाल में क़ौमी यकजहती ज़रूरी आहे। सियासी ऐं अस्करी क़यादत छिकताण घटाइण में मसरूफ़ आहे। टंडो मस्ती विच नारी खे हुजूम आॾो गोलियूं हणी क़तल करण जी वीडियो वायरल। सूबाई घरू वज़ीर सियासत लंचार ऐं सेशन जज खैरपुर वाक़े जो नोटिस वरितो। ॻोठ बुटो चांडो में 5 ॾींहं अॻु नारी रोबीना चांडो खे कारी करे सरेआम क़तल करण जो वाक़ियो पेश आयो हो। पुलिस जा छापा, 2 मुख्य जवाबदारनि समेत 7 ॼणा गिरफ़्तार। जवाबदारनि जा घर डाहे पट। SSP खैरपुर जो चवणु आहे त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। गोसपुर भरसा रोड हादसे में औरत समेत 2 ॼणा फोत, 1 ज़ख्मी। तेज रफ्तार मोटरसाइकिल ऐं चिंची रिक्शा में टक्कर सबब मोटरसाइकिल ते सवार अब्दुल वहीद शेख ऐं मुस्मात गोरी नसीराणी फौत थी वई।
जख्मी सदरुद्दीन शेख नाजुक हालत में अस्पताल मुंतकिल। शागिर्दारी फहमीदा लगारी केस एसएसपी सोहाई अजीज टालपुर जी अगवानी में जांच टीम मिरपुर खास पहुंची। सोहाई अजीज टालपुर एसएसपी मिरपुर खास सैयद फिदा हुसैन शाह सां संदसि ऑफिस में मुलाकात करे तफ़सील वरता। एसएसपी सोहाई अजीज टालपुर चयो आहे त ही जांच अहम आहे। वाटसन सां गॾोगॾु निजी यूनिवर्सिटी इंतजामिया खां बि तफ़सील वरता वेंदा जीअं हिक जामे ऐं तफ़सीली रिपोर्ट जोड़े सघिजे। मिठी में बेरहम पी अभम पुट के टांकी में बोड़े मारे छॾियो। ओभर बजीर पाड़े में वेशी पी बचायो बजीर 20 ॾींहं जे पुट के घर अंदर पानी जे टांकी में उछलायो। मासूम बारड़ो बुधी फौत वाक़े बाद अमड़ होश विञाए वेठी। जवाबदार पुलिस हथां गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार बचायो बजीर पंहिंजे मासूम पुट के घर अंदर पानी में उछलाए मारियो आहे। जवाबदार मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करे पियो, वधीक जांच कयूं पिया। रतोदेरो पुलिस वारा मुक़ाबले में दिन दोहारी मारण जी दावा। लाशारी रोड ते ॾोह जे इरादे सां जवाबदारनि ऐं पुलिस विच में मुबैना मुक़ाबलो। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान ॿ ॾोहारी पंहिंजे साथियुनि जी फायरिंग में मारिजी विया, जिन जी सुञाणप लाड़काड़े वासी शाहनवाज़ उर्फ शानू कलोड़ो ऐं बाकराणी वासी गुलजान तुनियो तौर थी आहे। पुलिस जो वधीक चवणु आहे त मारिजी वियल ॾोहारी 50 खां वधीक वारदातुनि में मुलविस हुआ। जेकाबाद वेझो चोरी जी कोशिश दौरान भाॻियो क़तल। ॻोठ मीरल सधायो में चोरनि भाॻई अल्लाह ॾिनो माछी खे गोलियूं हणी क़तल कयो। लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद घर मुंतकिल। वाटसन में कोहराम मची वियो।